ज़िले सांगड़ जे शहर चोटियारू में 2 नंबर भाण जो विकिरो थियण लॻो। 2 नंबर भाण जे करे आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया। कुझु ज़मीनदारनि ॿुधायो त असां कुझु ॾींहं पहिरीं चोटियारू शहर में क़ाइम शॉप तां DAP भाण ख़रीद कयो, जेको सिधो 102 नंबर आहे। जॾहिं ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त इहो भाण सेठ त्रिलोक कुमार पारां जे हिकु सेठ थरू पिण वॾी तादाद में विकिरो करायो, जंहिं बाद सेठ जे 2 नंबरी साम्हूं अचण बाद चोटियारुनि जे वापारियुनि पिण सेठ त्रिलोक कुमार खां भाण वठण खां बाइकाट पिण कयो हो। ऐं कुझु ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त सेठ त्रिलोक ज़मीनदारनि मार्फत ओधर ते इहो 2 नंबर भाण सेल कंदो आहे, जंहिंजे करे संदसि इहो 2 नंबर भाण आसानी सां विकिरो थियो वञे। हिते जे ज़मीनदारनि एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कंदे घुर कई इन शॉप जे मालिक ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़राअत खे तबाह थियण खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।